काली अखियूं ॿूटींदे त पाण ई निंड अची वेंदे। हाँ दी तू पाण ही सुनी तो रहा। ठीक है अदा, तू भली आराम कर त मां तोखे गरम गरम खीर खणी अचां थी। मुझी भेण सब केतिरो प्यार करे मुझे करे बार को बेचारी लाठी खाए चाचा खुदा मारे पुछंदी केरा केरा कहिड़ो ई चाचा बस अहिड़ी ग़लती मां कोन कंदुसि माफ़ कर चाचा। गलती तो जेरा कंदा आहिनि मुर्दा न। बाबा जोर लगा जोर जोर माना यो खाबू शुक्र रोज रोज ज़ुल्म खां इहो बहितर थी रहियो। हितां हलियो वञ हितां जेको मुंहिंजो नसीब। पर मां त हितां हलियो वञा पर मुंहिंजी भेण जो छा थींदो? अदियला अरशद जो आहे पर मां वेंदुसि काॾे? अड़े रमू काॾे वरी काॾे जाॾे तोखे क़िस्मत वठी वञे। हितां खां त पोइ बि बहितर थी हूअं बि हिते मौत जे मुंहं में रोज़ मोचड़ा पादर उन खां बहितर आहे त हितां भॼी जान छॾा पोइ खट खटाए तुंहिंजी क़िस्मत। अचे थो तू खुट को न कर। शींह आहे मुंहिंजो पुट शींह। तव्हांखे चई बीठी है त ये कम छॾियो हाणे ये कम पर मुझे हिक बि नथा ॿुधी दुआ करीस छॾ पिट को। अल्लाह ख़ैर करे मुंहिंजे बचड़े ने। हिन छोरीअ खे ख़बर पई हिन ई हुन चई खे गुम कयो आहे। न चाचा मां पंहिंजे दरवेश भाउ खे गुम करण जो कॾहिं सोचियो बि न आहे। दरवेश भाउ चयो तोखे सभु ख़बर लिकाए न। बाबा राणी तव्हांखे रमो जे गुम हुअण जो सबबु छो थी लॻे ऐं तव्हां जेके हुन ग़रीब ते क़ुर्ब कया उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु? अड़े छोरा
तूं भला सदाईं मूं ते कावड़ियल छो हूंदो आहीं? ॿाहिरि पहुचा चुकियोसि न। हुन ते ॿाहिरि माण्हू जी सदर तव्हांजे करे थी आहे। अरशद तूं ई ॻोल्ह हुनखे, ॿियो ॾींहुं थियो आहे हू गुम लॻो पियो आहे। हा ॾिसांसि, तूं परेशान न थी, छो जो हिन घर खां सवाइ हिन ॻोठ में बि हुनजा घणा ई दुश्मन आहिनि। हा साईं, वो मने खाना ॻोठ वारनि जी वॾी दुश्मनी। लतीमा जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? उहे अहिड़ा बि न आहिनि जो हमरा गुम करे छॾनि। शक त बाबा करिणो ई पवंदो न। कह रही दोस्त खैर त आहे न? अदा मसाला मां परदेसी आहियां। परदेसी दोस्त अॼु परदेसियुनि ते इतबार न आहे जेको अॻ में हूंदो, पर तुंहिंजो चहिरो ई ॿुधाए थो तूं इतबार करण जहिड़ो आहीं। हुकुम कर, छा खपई? फ़िलहालु त बुख लॻी आहे, मानी खपे। खुटको न कर, तोखे मानी मिलंदी, कम बि मिलंदो। अदा तुंहिंजी महिरबानी।
मूंखे होश अची वियो। मूं गोलियूं तुंहिंजूं कढी छॾियूं आहिनि, पर घणे रत वहण जे करे थोरी कमज़ोरी थी अथई। उहा बि वक़्त जे हिसाब सां ख़तमु थींदी। पर इहो ॿुधाए तोखे ज़ख़्मी कंहिं कयो आहे? दरवेश साईं, वॾी दास्तान आहे। मां तव्हांखे सभु कुझु ॿुधायां थो, पर तव्हां मूंखे एतिरो ॿुधायो, हितां नूरपुर केतिरो पंधु परे आहे? नूरपुर हिकु त 2-3 किलोमीटर ते आहे, ॿी नूरपुर 100-150 किलोमीटर ते आहे। पुट तूं अलाए कहिड़ी नूरपुर जी ॻाल्हि थो करीं? रमू किथे आहे? असां पाण रमू खे ॻोल्हींदा था वठूं। जंहिं ॾींहुं रमू मिलियो न, उन ॾींहुं हुनजो लाश कढजा, लाश। इज़त सां ॿुधा त रमू खे काथे लिकायो अथई, न त पुछण जा ॿिया बि घणा तरीक़ा आहिनि। धमकियूं कंहिंखे थो ॾी? हा छा कंदे छा कंदे? रमू खे असां गुम कयो आहे। ॾिसो, रमू जी भेण ऐं असां सभु परेशान आहियूं। ईअं न कयो, जीअं तव्हां चवंदो ईअं ई कंदासीं। असांखे ख़बर नाहे त हू किथे आहे। तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा? वञी पुलिस में रिपोर्ट कर। वञ। पुलिस? छाजी पुलिस? तव्हां 3 मिंटनि में ॿुधाईंदो त रमू किथे आहे। इन जो मतिलब त तूं असां सां विढ़ंदे? हा, ॿियो वरी छा? मां तव्हांखे छॾे ॾींदुसि। अरे मां चाहो तो अरे छड़ मुके मां के सबक सिखाना छड़ मुके छड़ता न हेड़ो किए कबो काॾे वियो रमू? किथे दावरनि त न न न ईअं न हूंदो त पोइ रमू वियो काॾे? किथे चाचस जे ज़ुल्म खां तंग अची ख़ुदकुशी त न न न अल्लाह साईं रमू ॾांहुं ख़ैर कजां। अल्लाह जे मखलूक खे न रंजा। अॼु ॾींहं ताईं जेको कयो अथई उहो सभु विसारे
नई ज़िंदगी जी शुरुआत कर। काथे भी इंसानियत की खिदमत करण जो मौक़ो मिले तो ईअं सम्झ त रब तोसां राज़ी आहे। पुट मां तुंहिंजी मुर्क खे सम्झां थो। हिन दौर में ईमानदार खे बेवकूफ़ ऐं धोखेबाज़ खे दाना सम्झो वञे थो, पर हक़ीक़त ईअं न आहे। बाबा जॾहिं सभु कुझु सम्झी थो त पोइ हरू भरू जूं नसीहतूं छो थो करे? सरदार वॾा, तव्हां पाण त चयो बादशाह खान खे कुझु बि कोन थींदो। हेतिरनि ॾींहंनि खां वठी आहे बादशाह खे। मूंखे त खुटको थो थिए, छो जो वॾेरे वटि माण्हू घणा हुआ, काथे न न अलाह ख़ैर कंदो, मुंहिंजे पुट खे कुझु कोन थींदो। वॾा सरदार, अलाह ख़ैर कंदो। जेकॾहिं बादशाह खान खे वॾेरो पुलिस सां ॿधाए हा त टीवी ऐं अख़बार में ज़रूरु अचे हा। हाँ सरदार, मूंखे बि खुटको थो थिए। बादशाह खान आख़िर वियो काॾे? या त बादशाह खान खे वॾेरे पाण वटि त क़ैद नाहे कयो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त हलो वॾेरे जी ओताक ते बारूद जी बरसात था कयूं, बादशाह खान खे उन खां आज़ादु करायूं। हाँ सरदार, मनु सही थो चवे। तव्हां सही था चओ। हाणे हाकिम खान जो बिलो करणो ई पवंदो। यार रमो, ॾाढी यार वॾी थी वई थी। हल त मां तूं ॾाढी ठहरायां। हा भाउ, सही थो चईं, ॾाढी वाकई वॾी थी वई आहे। पर यार ॾाढी खे छॾीसि भली हुजे जीअं आहे, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो यार। अबा हूअं बि को कुतो बिलो सुञाणे विझंदो यार, छॾे ॾीसि बसि जीअं आहे तीअं। छो भला तूं धाड़े लही आहे? न भाउ, अलाह पनाह जे धाड़े रखां, इहा वाइदो कढी चरियो त नाहीं। फ़क़ीर बाबा दुआ कयो। अल्लाह जी दुआ थी बाबा, अल्लाह जी दुआ। हिकिड़ो मिंट पुट, ठीक आहे चाचा। जी बाबा, ज़माने जी ज़रूरत आहे, तोखे कमु ईंदा पुट। हीअ ॾाढ़ी मुंहिंजी सुञाणप कानून खां बचण जे लाइ होलियो मटाइणो पवंदो। जे हिन शहर में केरु मूंखे सुञाणे ई छा थो सोचीं पुट? कुझु न फ़क़ीर साईं, ज़माने जो पियो सोचां। अलाह सां कलो बाबा, दुआ कजांइ। सरदार, सरदार तू ही तो? अदा तू भुलियो ही, मां सरदार न, मुंहिंजो नालो मोहम्मद रमज़ान आहे। मूंखे रमू चवंदा आहिनि, हथ कढी यार। सरदार तू मूंखे कोन सुञाणी? मां गुॾो आहियां, गुॾो। अबा भला ज़ोरी सरदार कंदे जा, मां तोखे सुञाणा ई कोन थो। भाऊ हे केरु सरदार बदार किज न आहे, हे रमू आहे रमू। चरिया सरदार सियाणो आहे, तूं चरियो हई।
वो माण्हुनि जे मुंहं ते कीअं चवंदो त मां धाड़े लहियां तोखे त अकुल ई सफ़ा कोन्हे। हाणे हीअं था कयूं न, हिनखे मज़दूरीअ बहानो करे वठी था हलूं, पाण ई उते सभु कुझु ॿुधाईंदो। ठीकु आहे न? हा भला मज़दूरी त कंदे न, कंदे मज़दूरी। हा पर पोइ मुंहिंजे हिन यार खे बि वठी हलो न। न बाबा, हुते मज़दूर इलाही घणा आहिनि, तूं अकेलो हल त सुठो आहे। केरा केरा रमू तूं ई वञी। हलो पोइ भला हलां थो। कपिड़ा बि खणी अचां न, मटाइण शाम जो या छा ॼाणु। हा हा कपिड़ा खणी वठ। ठीकु आहे न, कपिड़ा खणी वठ। हे त रमज़ान पुट आहे। मुंहिंजा बचिड़ा भाषा हेठि त लही आहे न, हिते था ॻाल्हायूं तूं लही त अच। मुंहिंजो चवण वठ। मां बादशाह कोन माथी छा थियो अथई? मुंहिंजो नालो रमू आहे, मूंखे छॾियो घर वञा। उतरिया तू बादशाह आई, बादशाह धाड़ेलन जे टोले जो सरदार आई, तू हेठ लही आ। धाड़ेल चाचा मुसाला खुदा खुदा कर बाबा, मूंखे मुख मारी बि कान्हे का। लॻे थो तव्हां बि चाचे शौकत जा माण्हू आहियो। अधु चरियो त उन कयो आहे, लॻे थो तव्हां मूंखे सॼो चरियो करे छॾींदो। मासी लॻे थो त सरदार जी यादाश्त हली वई आहे। हाँ छा थो चवीं? न न इहो कोन्हे। या त कंहिं जिन जो सायो थी वियो अथसि। जिन? हा इहो तूं सही थो चवीं, इहो थी सघे थो। छॾियो बाबा, छॾियो छो नथा? हा हा तोखे असां छॾियूं था, तूं हेठि त लही आ। मानी टुकुर खा, सुबुह खां वठी आयो कुझु खाधो ई न अथई। मां कोन खाईंदुसि, मूंखे बुख कान्हेगा। मानी न खाईंदा त असां तोखे कोन छॾंदासीं। पुट तूं हेठ लही आ। भला मानी खावां पोइ मूंखे छॾे ॾींदो? हा हा वाइदो आहे, लही त अच न। वञी रहीम जे दुकान तां नशे वारी टिकियूं वठी आ। तूं वञ सालू भोपे खे वठी आ। ॿुधी थो न? वञ वञी शाम जो तिका ऐं पंहिंजो मुर्गी वठी आ। मां पंहिंजे बादशाह पुट न न न मुंहिंजो मक़सदु आहे रमू पुट खे खाराइण। हा बस तूं सियारी आई, रोटी सियारी आई। आस्ते 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 बच्चा आस्ते। मासी मथा किरा त मूंखे हथ विझ। हा हा तूं रह त सही। ख्याल सां। परे परे मां पाणी। ओ महारानी किथे आई? किस्मत कंहिंखे वठी आयो मां? रमू बाबा ॾिस ॾिस रानी थी जी छा हालत थी वई आहे। तुंहिंजे वञण खां पोइ हिकिड़ी खट ते पइजी रही आहे। हिनखे त ॾाढो बुखार आहे। हा पुट चयो मां तुंहिंजे वञण खां पोइ सफ़ा ख़तमु थी वई आहे। खणीस पुट खणीस। बाबा कमरे में खणी ॾिस, कमरे में मां तबीब खे वठी अचां। चक्कर छा आहे? मूं केरु आहे? हीअ छोकिरी लॻे थो वरी कंहिं मुसीबत में न फासी। पहिरीं ख़बर त पवे ॻाल्हि छा आहे। पोइ हुन खां हितां निकिरण का वॾी ॻाल्हि कान्हे। बादशाह खाना ॾिसजे कहिड़े मसइले में मां फाथो, कहिड़ो चकर आहे। रमू
ये पोड़ो छोकरी अञा अॻिते अलाए कहिड़ी मुसीबत आहे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। जगंतरम मंतरम मार्ग खोलो सिगरेट चोलो 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 बम जो खोलो आदम हुल हुट बुधाए मुके जिन बुधा मुके इन जी जान छड़न जा शर्त बुधा जल्दी बुधा गालाई चढ़ दो था गालाई दो हु तो बेहोश आ निशानो मा अधो लाया वन पानी भरिया जल्दी कर हे देखा हे बैठ Video. Ini aja bukan video. Video. जिन तो छा तो के आईनो देखारा तो जो पंचो यहाँ फाटी पवंदी उस्ताद पता के जड़ा मूसा ने करा तब मंत्र रानी ढेला कर चली तुम्हें बुधा मुके इन्हें नौजवान ही जान किए जने दे रमू जिन माँ वरी जिन माँ जिन लाया आया ही रमू ताकि छो लगिया तो माँ जिन आया खामोश गुस्ताख ये बादशाह का जी पाटिया जिते तो रमू जी ने कब्जो करा हाँ लो हुट पाटिया जाको पिलाटा जिते माँ कब्जो कर कब्जा मुझे कब्जो करो घड़ो कर दे मूसा घड़ो कर दे अंतरम मंतरम जंतरम आजा लो हुट बाजो कोलो शोलो रमो मन तो तू ही बादशाह हे चिंदड़ी उफट मारे छड़ी चोर काली कटाए मोर हाँ मां बादशाह खाना मुखे न मार मां बादशाह खाना बात मां बादशाह खाना मुखे न मार न त बनिया न त सर जड़ा तुंजा दरा कर छडिया पर दीनो सब पर दीनो हाँ ही बाजो करो तो के रमू जी ने कहा बेफूस रख दो सब पर दीनो जगंतरम मंतरम कोलो समझो कोलो आसम हुट तो तम रमू आयो है हाँ रमू सां शरीफ़ ॻाल्हि कया अंदर में कोप टाक अच्छा शरीफा तू इन जाहिल के इन जाय ते बिहारे मानी तो खालाई सरकार में चारो उठी हाँ तो चाहे उठी बेटा ये कड़ी भला है पापा रमू तुझो चाचो आहे छो तो भोग करी बाबा जल्दी उठ वरी न मार दे चाचा जवान मानी खाई हो थला की ना न थला मतलब तो सौली सिंधी में तो के गाल समझ में नथी अचे हाँ काणे मिले आंगुर चिताए बेटा दिस पेट में सूर थींदो छा अच्छा उठी अच्छा मुझे पाया हाणे खुश थे बखीर चाचा
ॿाहिरि जी हवा तुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। उन खे पंहिंजी जाइ ते आणो। बस बुजुर्गो रो थियो ॿी शइ खाइण ते दिलि गवारा नथी करे। वरी तो बाबा जो ओतिरो कयो आहे। बाबा हिन त पंहिंजी औकात ई विसारे छॾी आहे। वाह, तुंहिंजी बि औकात जी मूंखे ख़बर पइजी वई। सही आहे। शायदि तुंहिंजे जिस्म तां कोड़नि जा निशान रही विया आहिनि। उन्हनि खे ताज़ो करणो पवंदो। हाणे मज़ो ईंदो, ॾाढो मज़ो ईंदो। छा थियो आहे चाचे बुज़ुर्ग खे? हाँ, मूंखे त ख़बर आहे तुंहिंजी खयल आंदी। हाणे मज़ो ईंदो, ॾाढो मज़ो ईंदो। एॾो मज़ो ईंदो जो कॾहिं मूंखे ई न आयो। करे छा थो? तूं परेशान छा जे लाइ थी? कुझु बि कोन थींदो। हिन जो दिमाग़ घणो ख़राब थी वियो आहे। दुरुस्त करणो पवंदो। हाँ चाचा, मां इनखे समझायां थी। बाबा इन्हनि जा पैर मूं पंहिंजे सिर तां हथ खणी आया था। जेकॾहिं सिर तां हथ खणी आयो आहे न त असां बि हुनजो सिर खणंदासीं। पोइ मज़ो ईंदो, ॾाढो मज़ो ईंदो। मूंखे बि ईंदो न। ठीकु आहे, जेको तव्हां मूंखे ज़ोरीअ जो पटको ॿुधायो आहे उहो त ठीकु आहे, पर पोयूं ॻाल्हियूं मूंखे का बि यादि न अथव। मूंखे ॿुधाइजो त कंहिंखे मुचड़ा हणा न, कंहिंखे ज़लील करिणो आहे। मथां वरी विसरी वञे न ॿुधायो। बादशाह खान असुल में बादशाह न, अॼु खां पोइ मुंहिंजो नालो रमू राकेट अथव। रमू राकेट नाले सां मूंखे सॼो। पर सरदार अरे चरिया, बादशाह खान जे नाले सां मां बदनाम थी आहियां। मथां का लोतड़ी वारी गोली लॻी वञे, कुते वांगुरु पियो हुजां, सम्झ। ऐं ॿुधो, बादशाह खान धाड़ेल पुलिस जी नज़र में मरी चुको आहे। हाणे असांजो जेको ग्रुप आहे न रमू राकेट, इहो जुगाड़ सां कमु कंदो। ईअं कोन कंदो जीअं अची सरियाम पी रहे। ही सही थो चवे। अॼु खां पोइ बादशाह न, हिनखे रमू राकेट सॼो रमू राकेट। हा सरदार, नालो भलो आहे। रमू राकेट, रमू राकेट। सरदार रमू राकेट जिंदाबाद। सरदार रमू राकेट जिंदाबाद। सरदार रमू राकेट जिंदाबाद। अली वली है, मौला है, बरहक इमाम भी है। अली वली है, मौला है, बरहक इमाम भी है। अली नात के कुरान कुदसी कलाम भी है। हर मुश्किल में मुश्किल कुशा मुदाम भी है। दिल में मोहब्बत रखो उसकी यकीन के साथ। दुरूद भेजने वाले सब मोमिन के साथ।
दुरूद भेजने वाले सब मोमिनों के साथ ये इमदाद सना ख्वान और गुलाम भी है। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला, हैदर मौला अली मौला। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला, हैदर मौला अली मौला। अल्लाह के घर में अली की आमद है, खुदा के घर में शहादत है। अल्लाह के घर में अली की आमद है, खुदा के घर में शहादत है। अली का नारा दिलों की ताकत है, अली का जिक्र इबादत है, अली का जिक्र इबादत है। मेरी मिल्लत को नौजवान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। मेरी मिल्लत को नौजवान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला, हैदर मौला अली मौला। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला, हैदर मौला अली मौला। अली वली को उठा के हाथों में नबी ने सबको दिखाया। अली वली को उठा के हाथों में नबी ने सबको दिखाया। वो जिसका मैं मौला उसका अली मौला, नबी ने सबको बताया, नबी ने सबको बताया। तुम्हें गदीर का ऐलान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। तुम्हें गदीर का ऐलान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला, हैदर मौला अली मौला। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला, हैदर मौला अली मौला। असदुल्लाह है करमुल्लाह है, अली है रब की रजा भी। असदुल्लाह है करमुल्लाह है, अली है रब की रजा भी। वो अल्लाह है वजहुल्लाह है, अली है दस्त खुदा भी, अली है दस्त खुदा भी। आओ खाली
जबान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ खालिक की ये जबान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ खालिक की ये जबान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला, हैदर मौला अली मौला। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला, हैदर मौला अली मौला। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान। कर ख़बर तोसां कहिड़ो मसलो आहे? छा थियो अथई? कहिड़ो मसलो आहे? हिकु त एतिरनि ॾींहंनि खां पोइ हाज़िर थियो आहीं, ॿियो तो रेस जे 2 कलाकनि खां इंतज़ारु पई कयां, ऐं चई थो त कहिड़ो मसलो आहे? रमू तोखे छा थी वियो आहे? महिरबानी करे मुंहिंजो रस्तो छॾ, मां तोखे सुञाणा ई कोन थो। नथो सुञाणा? तुंहिंजो दिमाग़ त सही आहे न रमू? पहिरियां डिॼंदो है ऐं हाणे एॾी नफ़रत? मां सबबु पुछी सघां थी? मां तुंहिंजो नौकर न आहियां जो तोखे मां सुवालनि जा वेठो जवाब ॾियां। तुंहिंजे लाइ एतिरो ई काफ़ी आहे, मां तोखे सुञाणा ई कोन थो। पर थी हट परे। जमादार जमी छायूं वॾा ज़ली ॻाल्हि इहा आहे त हे बैंक रिम जिम इहो ठपो अञा ताईं लॻो पियो आहे। जॾहिं त ॻोठ में इहा सॼी ख़बर पइजी वई आहे त हीउ रिम जिम बैंक ख़तम थी हाणे थाणो क़ाइमु थियो आहे, त पोइ इहो रिम जिम वारो ठपो छो लॻल आहे? बाबा जल्दी कयो, अर्जेंट प्लीज़ अर्जेंट कलर करायो, जीअं ख़बर पए त हीउ थाणो आहे बैंक न आहे। जेकॾहिं को कैश कराइण लाइ चेक खणी अचे त असां पैसा किथां ॾींदासीं? हा सरदार हलंदो अॻे रस्तो साफ़ आहे। हा हलंदो साहब रंग वारनि खे 3 ॾींहं खां चई आहियां, अलाए छो कोन आया आहिनि। ॻाल्हि ॿुध, किथे रंग वारा ॾोहारी त न आहिनि? मथां मूंखां डिॼंदा हुजनि। सूबेदार खड़पील नालो आहे मुंहिंजो, खड़पील। हुशारी मां त चवां थो रंग वारनि खे इहो ॿुधायो त सूबेदार खड़पील जो पेर ॾोहारी थी वेंदा ढेर। वॾा पेरनि में नज़रो अथव सिपाही। असां वटि हथियार बि हुआ, बारूद बि हुयो, सभु कुझु हो। हीअ सिरंग तो ठाराई न? मां त चयमि नओं तरीक़ो आहे, हल सही आहे। जिते सूबेदार खड़पील पहुचंदो आहे न, उते ॾोहारी त छा, पर पखी बि पर न हणंदो। फकीर साईं माफ़ी, ज़ुल्ज़ुलो थो थिए छा?
बैंक मुकाम जे मथा का ठहियल हुई जो सब मुर्दा ॿाहिरि था निकिरनि। अरे बस मुकाम में मथा ठहली कहिड़ी क़यामत आ हां जो मुर्दा मुकाम ॿाहिरि था निकिरनि। अरे हे दफ़ा वञी देवा छा चौधार का क़यामत दी ठंड है कहिड़ी ख़बर मां निकला तू की रायो रे की रायो समझ नहीं कोता रे तो के बरोज की मैं पूछी न के रन खाए बाते ए पुलिस स्टेशन में इंदा से खस बथशी न रही मामला सराय के में हां पूछे अरे कानून नाल हाथ चुरान करजो तो फांसी चढ़वे सो चौथो कारे वियो सरदार भजियो जान में भागो फांसी पियो बरोज की था समझन नको सिराय की था समझन लगे तो मुझे इंग्लिश में गालानो पवंदो आई रिक्वेस्ट यू काइंडली ग्रांट मी यू आर इंटेलिजेंस ऑफिसर माय नेम इज सुबेदार करपील साहब छा कुछ बाबा अंग्रेजी में दरखास्त लिखी वहां पे पढ़ा हमने बाबू हां खुदा पुलिस एतिरो ई काफ़ी आहे मां तोखे सुञाणा ई कोन थो पर थी हट परे यार असां को जाणदा नाही असीं ज़ोरी यार बणी दे खबर हुंदी इन बेकदरां दी हो असी यारी मूल न लैंदे गुलाम फरीदा थो टुर चलिए साकू बेकदरे रहन न देंदे सरदार इतबार कर इतबार पंच दिहाड़ा अॻ में ते बैंक ही बैंक शाओ कीअं बा हा हा मां पाण ॾिसी आयो आहियां ठहियो मरायो हो बैंक वरी अंगठो ही शुक्र जो असांजा पीर भला बचियासीं तव्हां सभिनी जो दिमाग़ ख़राब आहे छा हिकु त पहिरीं मुसीबत मां पुट मुंहिंजे मस जिंद छॾाया वरी ॿी मुसीबत में था विझोसि बस बाबा ठहियो जेको थियो अरे रे छोरा सिकू गुडा भत हिमर ताईं थियो न तयार थियो आहे भत चाढ़ियो अथव या उठ जो गोश्त चाढ़ियो अथव हाँ सरदार तयार हाणे लाया सो सरदार असांजे लाइ ॿियो कुझु तयारु कराई आहे न किन पत खाई खाई आंटरनि ते कट चढ़ी वई अथव थरी था कोडर हणो त कुते जहिड़ी ज़ुबान निकिरी थी अचेव पंहिंजा देसी खाधा खाओ पटड़ो भत ईअं अथव ॼण पेट जो इज़ी लोड सही था चओ सरदार पर हाणे हुन वॾेरे जो छा सोचियो अथव जंहिं असांखे घुराए ऐं असां ते हमिलो कयो हा पुट उनखे सबक सिखाइण लाज़मी आहे
जेकॾहिं तोखे कुझु थी पियो आहे पोइ असांजो छा थिया बच्चा? ठीकु आहे बाबा, हिनमहिल त भत खारायो, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। अरे जल्दी कयो भत जो, हाली खनि ॿियूं ॻाल्हियूं न कयो, छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। खाइणो अथव त मुंहुं वांगुरु फज़ीलत सां खाओ। ऐं ॿियो ॿुधो, कन खोले, राति कंहिंखे बि मानी कान मिलंदी, उन करे हिनमहिल ई पेट भरे खाओ। हिकु पटड़ो भत, ॿियो वरी राति जो मानी बि कोन थींदी। पर छो वरी छो? इहो बि तव्हांजे सबक़ में शामिल आहे। छो जो तव्हांखे माण्हुनि जो क़दुरु थींदो त बुख छा थींदी आहे, खाई खाई सुॼी पिया हो। न पुट, शइ भली आहे, हिननि खे कहिड़ी ख़बर? ही त असां सरदार लॻे ई कोन थो। मूंखे बि शक आहे। वधीक वियो। खमू जी बाबा काॾे मरी वियो, जल्दी वठी अचीस न। बाबा 3 चक्कर वियो हां, इन रम जो पेट भरजी वियो अथव। वञ जल्दी वठी अचीस, हाकिम खान खे वञणो बि आहे। वञांसि थो, कयांसि थो अछो मुंहुं। शौकत खान, तुंहिंजो बैट राज़ी आहे न जायदाद खपाइण जे लाइ? हाकिम खान हुन जी हैसियत छा आहे? जी मां चाहियां तीअं हू कंदो। सम्झ हू गऊं आहे, गऊं जाॾे वरायां ओॾे ई वरे। अचो अचो रमू साहब, अचो। ॾाढी देर कई बाबा। वॾेरो हाकिम खान हिते? ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। शौकत खान, ही तुंहिंजो बैट रमू आहे? हा हाकिम खान। रमू सही करे न ते। सही? छाजी सही? ही सॼी जायदाद खपाए, असां शहर हलिया वेंदासीं। ऐं इहा खपाइण जे लाइ तुंहिंजी साइन ज़रूरी आहे। मुआ पाॾा साइन सम्झी थो न? जे मां सही न कयां त पोइ? लॻे थो तुंहिंजा तबक रोशन करणा पवंदा, पोइ मज़ो ईंदो, ॾाढो मज़ो। चाचा साईं, हद में रहंदे त फ़ाइदे में वेंदी, न त मुंहिंजे हथां ॾाढो बेइज़तो थींदी। शौकत खान, तो जो चयो हो। मतलब त तूं सही कोन कंदे? हाँ, हीअ मिल्कत तुंहिंजे पीउ ॾाॾे जी न आहे। जेॾी महिल तुंहिंजी दिलि चवे तूं कुतनि ॿिलनि में विरहाईंदो अथंदे। हाँ, मूंसां वरी बकवास थो करी? सियाणा सही चवंदा आहिनि, सोटी हुजे साण त गॾु कोई न करे। खमो अचे बाबा साईं, अचे। बस घणो कुझु करे चुको आहीं, हाणे कुझु बि नथो करे सघीं तूं। मस्ती अरे ओ सत कुरान जानी थई। हाकिम खान इते ही बीह रहो।
हाकम खान मेहमान छॾे थो जाए कीअं ॿीहर हिन हवेली ॾांहुं अखि खणी बि ॾिठई त इहे अखियूं कढी छॾींदो साईं। हल हाणे ड्राह 50 किना पेर हितां। बाबा साईं माशाअल्लाह। कन खोले ॿुधी छॾियो, अॼु खां पोइ तव्हां उहो कमु कंदो जेको मुंहिंजी भेण ऐं चाचो शरीफ़ कंदो हो। जे कुझु बि थोरो कयो अथव अहिड़ो कुटींदोसांव जो उठ पतण ते कुटबो आहे। ऐं ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, अॼु खां पोइ हिन हवेली जा तव्हां नौकर हो। जे मालिक थियण जी कोशिशि बि कयव त उज़बा उॾड़े छॾींदोसांव। मुंहिंजो बादशाह एतिरो कीअं थो मटिजी सघे? मसलो छा आहे? मतां कुझु वक़्त में ठीकु थी वञे। मां बि केॾी चरी आहियां, ख़ुदा जो शुक्र नथी कयां जो सही सलामत विछड़ो मोटी आयो। अल्लाह साईं पंहिंजी पनाह में रखिजांइसि। खैर ताए बादशाह जी मां। हा हा सब खैर आ, बस अलाए छो अची वामन वरायो। केड़न वामन ॿुधो कोन थई त हर मर्द जो इलाज आहे, पर इन वहम जो इलाज कोन थई। बादशाह जी मां थोरो होशियार थी। पर बादशाह जा पी ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि थी वई आ त बादशाह थोरे वक़्त में एॾो मटिजी छो वियो आ? आस्ते आस्ते अची विधो लाइन ते। ऐं मां त चवां थो पुट बादशाह अॻु खां भलो थी वियो आहे ऐं ईअं रहे त सुठो आहे। सरदार मेट थप न यार, बाकी चई मां पी ॾेखारे। अरे हेॾे पियंदे अॻ ई मूं वांगुर ही सनड़ो। अरे हे पियंदे त साई थींदई। अरे चरिया खास जो इलाज मेट आहे। जॾहिं हिन मूंखे पंहिंजी भेण मेट हणंदी त मुंहिंजो लिंग ठरी पवंदो। सरदार भेण? भेण न मां चयमि, तूं सम्झे न? मां? हा तो मां चओ न सरदार। मूं आस्ता पर हिन कम तो कुझु बहानो मिलियो आहे असांखे कुटण जो। हाय अल्लाह मुझे चेल बाबा। हाँ ये सब छा है बाबा? अदा सारा क्या पुट अर्शद रमू मोटी आयो आहे पुट। रमू मोटी आयो आहे इहा त ख़ुशी जी ॻाल्हि आहे, पर ही सभु? पुट अर्शद ये सभु कम रमू जा अथई। अलाए जे छा थी वियो अथसि, सफ़ा मटिजी वियो आहे। हाँ पर रमू आहे किथे? मां 4-5 पन तव्हांजा मोकिलिया बाबा। सुठा ताज़ा। हा चलो आयो रमू। न का ख़बर ई कोन्हे किथे आहे। ईंदो काॾे ईंदो, नेट ते ईंदो। होशियारी खपे, वो अची वियो। जेकॾहिं रमू हिते आयो त जिंदा न बचे। छा सम्झो? हा दा। सा टाइम आहे बाबा? हाज़िर देर ना है। ठीक है मां 2 मिनट वेहा थो। जी जी हाज़िर। चाह पिया? हाज़िर हाज़िर बाबा हाज़िर। सालो सालो
अॼु ॻाल्हि सफ़ा ख़तम करणी आहे छा सम्झी दादा इन चरे खे अहिड़ी सज़ा ॾियणी आहे जो सॼो ॻोठ ॾिसंदसि माठो होशियारी कजां कालू अॼु मरंदासीं या मारींदासीं त पोइ देरि छाजी आहे अचो त भञूं टंगूं ऐं ॿाहूं छेड़े जो कहिड़ो कमु आहे अबा होटल वारा इन ग़रीबड़नि खे चांहि प्यारनि सां गॾु बिस्कुट बि खाराइनि अॼु चांहि न पर तुंहिंजो रत पीअंदासीं रमू रत छो आदमखोर हो छा अॼु तुंहिंजी ॾाढी वॾी बेइज़ती कंदासीं हिन पाकीअ सां तुंहिंजो मथो कुड़े तोखे गंजो कंदासीं गंजो सॼो ॻोठ ॾिसंदो तुंहिंजो हशर Yeah.